الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله جيد هي دوسري خبر تأملات قرآنية جيكو أسانجو برنامج آهي هي حصو 60 نمبر حصو أسان کے أجو آيات جيكي أسان وٹ آهي وكهدية وذروا ظاهر الإثم وباطنه سورة الأنعام 120 آيات وذروا ظاهر الإثم وباطنه إني آيات جو असांजी अल्लाह ताला असांखे हुकुम कयो आहे क़ुर में त अफ़ला यतदब्बरून القرآن अफ़ला यतदब्बरून القول अल्लाह से असांखे हुकुम करे थो क़ुर पढ़ो सिर्फ़ु न ईअं सोची सम्झी पढ़ो ऐं उन जी तदब्बुर कयो उन जी माना सम्झो उन जी तर्जुमा करे सम्झो ऐं उन में ख़्यालु सॼो तव्हांजो थिए उन ॾे तवजो थिए त तव्हां सम्झो हिन क़ुर खे जेके अल्लाह ताला जे तरफ़ां यकीनन नाज़िल थियो आहे हिकिड़ो अखर बि उन में न अॻिते न पोइते आहे इहो हर मुस्लमान जो यकीन आहे ऐं जेको बि इन खां सवाइ नथो इन शइ खे मञे जो को चए थो हीउ अखर वधीक आहे या हीउ ज़बर ज़ेर वधीक आहे या खुटल आहे त उहो उलमा चवनि था उहो कुफ़र में पइजी थो वञे सो अल्लाह साईं बचाए असांखे तव्हांखे सूरत अल अनआम में 100 आयत इहा अल्लाह ताला चयो वज़रु ज़ाहिर अल इस्मि वबातिनहु सूर 120 आयत जेके आहे हिन में अल्लाह ताला चए थो त तदब्बुर कयो क़ुर खे सम्झो क़ुर में अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो त क़ुर खे सिर्फ़ु ईअं विर्द जीअं दौर कबो आहे जीअं असां हुते मुल्क में ॾिसंदा आहियूं त ईअं माण्हू करे सॼी राति क़ुर पढ़ंदा आहिनि पर मां सम्झां थो त तोखे बि सम्झ में न ईंदो त छा बि था पढ़नि या कहिड़ी आयत जे कहिड़ी सूरत आहे छो उनखे बसि पूरो करणी आहे सूरत पूरी करणी आहे या सिपारो पूरो करिणो आहे इहो कोन था सोचनि त अल्लाह साईं छा थो चए कहिड़ो तदब्बुर आहे हिनखे असांजे ईअं क़ुर में जे न सम्झंदासीं न सम्झाईंदासीं त असांखे हुकुम आहे अल्लाह ताला जो असां इन जे करे हिन बरनामज में दोस्तनि खे जेतिरो असांखे इल्मु अल्लाह साईं ॾिनो आहे त दोस्तनि खे सम्झायूं था त अल्लाह साईं हिते चए थो सूरत अनआम में वज़रु ज़ाहिर अल इस्मि वबातिनह छा इन जो मक़सदु छा आहे अल्लाह साईं चए थो हर गुनाह खे छॾे ॾियो नंढा हुजनि वॾा हुजनि जेके लिकी कयो था या माण्हुनि जे अॻियां कयूं था त इहे गुनाह जेके नंढा वॾा छॾे ॾियो के दोस्त चवंदो आहे यार नंढा ॾोह त भली कयूं न वॾा किसी को असीं क़त्ल कोन था कयूं शराब कोन था पियूं चोरी कोन था कयूं न पर कूड़ बदूड़ हणूं था ॻाल्हियूं कचहरी कयूं था टहक कयूं था अल्लाह से असांखे हुकुम करे चए थो नंढा वॾा ॾोह सभु छॾियो वज़रु ज़ाहिर छॾियो ज़ाहिर जेको ज़ाहिर आहे ॾोह माण्हुनि जे अॻियां कयो था ज़ाहिर अल इस्म व बातिन जो मक़सदु यानी जेके लिकी कयो था इन में असांजो तदब्बुर इन जे करे आहे अॼोको ॾींहं में त छाजे लाइ उहो बातिन छो जो अॼोकल्ह जेके बि दोस्त आहिनि जा असां हर मुस्लमान हींअर माण्हुनि जे अॻियां ॾिसंदा आहियूं त माशाअल्लाह नेक निमाज़ी भला अख़लाक़ वारा पर जेॾी महिल घर वञे थो या पंहिंजे कमरे में वेहे थो त मोबाइल खोले उघाड़ियूं फिल्मूं ॾिसे ग़लति शयूं ॾिसे या कहिड़ा ॾोह जेके मोबाइल में कनि था दोस्तनि खे उहे जेको अल्लाह साईं छा अल्लाह खे ख़बर कान्हे त तूं इहो ॾोह करी थो तंहिंजे करे अल्लाह ताला असांखे चए थो उहा बातिन जेके लिकी कयो था इहे जेके आयत असांखे अल्लाह साईं झले थियो त नंढा वॾा ॾोह सभु छॾियो ज़ुनूब वल मासी वसयात इहे जेके नंढा वॾा ॾोह नंढा या वॾा इहे जेके छॾींदो उहो मुंहिंजो प्यारो अल्लाह ताला अल्लाह वटि प्यारो हूंदो अल्लाह उन इंसान खे चाहींदो आहे ऐं हदीसुनि में अचे थो त जेको ईअं थींदो त उहो कान मिन सिद्दीक़ीन लदीन यख़शून अल्लाह फी सिर्रा वल अलन जेके अल्लाह खे ड्रिजनि था माण्हुनि जे अॻियां ऐं लिकी बि पंहिंजे जेके घर में हुजनि या केरु जिते कोन थो ॾिसेनि त हीअ आयत उन्हनि जे बारे में आहे त जेको उते बि हूंदो त उहो मुत्तक़ी आहे छो तफ़सीर क़ुर्तुबी जेको आहे इमाम मुफ़स्सिर उहो चए थो इन आयत जे बारे में ला यबलुगुहा इल्ला मन इत्तक़ा व अहसन इहो जेको आहे जामिअ अहकाम अल क़ुर में चए थो त इहो दर्जो इंसान खे मिलंदो जेको मुत्तक़ी हूंदो ऐं पोहतल अलाह वटि हूंदो जेको माण्हुनि जे अॻियां बि अलाह खां ॾिजंदो ऐं जेॾी महिल अकेलो हूंदो उहो बि एतिरो उनखे ख़ौफ़ हूंदो छो जो काफ़ी हींअर असीं अॼोकल्ह जेको तव्हां ॾिसो था असीं बि ॾिसूं था त माण्हुनि जे अॻियां माण्हू घणा मुत्तक़ी आहिनि तमामु ॾिसंदे परहेज़गार नंढा वॾा ॾोह छॾे वेठा आहिनि ॾाढियूं रखाइनि था सुनत ते लटा अथनि सभु शइ पर जंहिंमें पंहिंजे मुंहुं वञनि था या लिकनि था या ऊंदहि में पोइ उन्हनि खे उते अलाह जो शर्म कोन थो थिए उते हदीसूं तमामु घणी थो अचनि त अल्लाह ताला उन माण्हू खे क़यामत ॾींहुं चवंदो अजाल तनी अहवन नाज़रीन इलैक छा थो सम्झी त
मां तोखे कोन थो ॾिसां, या सभु दुनिया तोखे ॾिसे थी पर मां कोन थो ॾिसई तोखे जो इहे ॾोह तूं करी थो। सो इहो हिकिड़ो इंसानु इहो इन शइ जो कुझु ख़्यालु रखे ऐं संभाले। तुंहिंजो उलमा जो क़ौल आहे त इंसानु जेको माण्हुनि जे अॻियां ॾींहं में ॾोह कोन थो करे ऐं पंहिंजे मुंहुं राति जो करे थो या लिकी करे थो, इन जी आख़िरत जेकी पछाड़ी दुनिया में ॾाढी किनी थी थिए। इहे तजुर्बे सां हू था इहा ॻाल्हि कनि। छो जो जेको इंसानु माण्हुनि खां शर्म करे थो ऐं अलाह खां शर्म कोन थो करे, इहो वॾी हिकिड़ी मुसीबत आहे। माण्हू सम्झे न सम्झे, तूं माण्हुनि खां शर्म खणी न करी अलाह खां करे त उहो बहितर आहे। पर हींअर छा बि थो थिए, न माण्हुनि खां शर्म कयूं था, अलाह खां कोन था कयूं, लिकी ॾोह कयूं था। पोइ इहे ॾोह कहिड़ा थींदा? मिसाल हिकिड़ो इस्तिमा इलल मुहर्रमात, लिकी गाना ॿुधंदो, साज़ ॿुधंदो, इहो इन्हनि मां शामिलु आहे। अन-नज़र इला मा हर्रम अल्लाह, जेके ग़लति शयुनि ते ॾिसणु ॾोहनि ते, जीअं चवंदो यानी औरतूं उघाड़ियूं या कीअं इन्हनि ॾे, या रुॻो इन्हनि खां वधीक बि आलिम चवनि, मुफ़स्सिरीन चवंदा इन शइ में त अत-तफ़कीर अल-मुस्तमिर फिल मासी, सिर्फ़ु सोचे वेही त यार मां हीउ ॾोह कयां, मां हीउ ॾोह कयां। ॾोह हर ॾोह अलाह खे जेके न आहिनि पसंदि, मिसाल ज़िना जो, शराब जो, चोरीअ जो, जेकी बि सोची बि थो रुॻो इहे शइ, छो अलाह खे ख़बर कान्हे तूं छा में बि थो सोची, ऐं इन सोच खे फेराए छॾी तूं मां भला अमल कयां, मां इल्मु सिखां, मां किताब वठी पढ़ां या कंहिं आलिम खां फ़ाइदो वठां, या ॾिसंदे त माण्हुनि जे अॻियां मौलाना हूंदो पर जेको तुंहिंजे मुंहिंजे अॻियां हूंदो पर तुंहिंजे पोयां जे में वेंदो त तुंहिंजी गिला कंदो ॿियनि जे अॻियां, त इहे हिकिड़े ॾोह आहिनि। तुदम्मिरुल हसनात, हीअ तुंहिंजा जेके भलायूं आहिनि इहे तबाह थी वेंदियूं। छो जो इन्हनि खे चवंदा आहिनि दुनूबल ख़लवात, जेकी चोरीअ था माण्हू ॾोह कनि ऐं हू सम्झंदा त केरु ॾिसे कोन थो या हींअर केरु कोन्हे। छा ॾिसे या न ॾिसे, तुंहिंजे अॻियां बि हिकिड़ी ॻाल्हि हुजे त पोयां बि साॻी ॻाल्हि हुजे। ऐं इहो इंसानु इन शइ खां अलाह खे मुराक़बो करे, अलाह खे सम्झे त अलाह से ॾिसे थो मूंखे, छा माण्हू छा कंदा तोखे जे ॾिसनि या न ॾिसनि। अलाह ताला क़ुर में चए थो हिकिड़ी जॻह ते यस्तख़फ़ून मिनन्नास, माण्हुनि खां लिकी वञी पासो था कनि, वला यस्तख़फ़ून मिन अल्लाह, छा अलाह खां कोन था लिकनि, अलाह खां शर्म कोन था कनि। सो इहे अलाह जे जेके आयतूं आहिनि या हदीसूं नबी करीम जूं आहिनि, इन्हनि जो इंसानु जेॾीमहिल सोचे थो त ॾिसंदो त मां केॾे वॾे ख़तरे ते आहियां। ऐं उलमा चवनि था इहे ॾोह जेको इंसानु लिकमी करे थो, इन्हनि जा सबबु हिकिड़ो आहिनि त पहिरियां रोज़ीअ में तंगी, ऐं हर शइ में तंगी थी वेंदी। जीअं शादी कोशिशि कंदो त शादी कान थींदसि, का रोटी ॻोल्हींदो, कमु ॻोल्हींदो, कमु न मिलंदुसि। ऐं इन में त दिलि कारी थी वञे, इंसान जी दिलि में हिकिड़ो यानी हिकिड़ो कारां थी वेही थी वञे, ऐं दिलि सुकून में न हूंदी। इहे इन्हनि जा सबबु आहिनि। वसू अल ख़ातिमा, ऐं पछाड़ी किनी थींदी इन माण्हू जो। छो हिकिड़ी शइ ॾेखारे थो, ॿी इंसान जेकी ॿी शइ आहे उहा अलाह जे अॻियां उहो ॾोह करे बि थो पर माण्हुनि खां लिके थो। सो इहा हिकिड़ी मुसीबत आहे त इंसानु पंहिंजी दिलि जी सफ़ाई कोन थो रखे। दिलि जो साफ़ु माण्हू हूंदो जेको माण्हुनि जे अॻियां ॻाल्हाईंदो, तुंहिंजे पोयां बि ॻाल्हाईंदो। पर अॼुकल्ह जेको माण्हुनि जो हाल आहे, तुंहिंजे अॻियां साईं साईं साईं, पर पोइ चवंदे ॾिठो त हीअ फलाणा ॾोह थो करे, फलाणा कम थो करे, हीअं थो करे। यार तुंहिंजो छा वञे, छाजे लाइ इंसानु किन शयुनि में पए। इंसानु कोशिशि करे त भलियूं ॻाल्हियूं हुजनि, भलियूं ॿुधाए, किन खे लिकाए, किन खे छाजे लाइ यानी ज़ाहिर करे। सो इहो हिकिड़ी दिलि जी कारां जी निशानी हिकिड़ी हूंदी आहे। इन में हदीस अचे थी, हदीस तौबान अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल ला ग़लिबन अक़वामन मिन उम्मती यअतून यौमल क़ियामा बिहसनाति अमसाल जिबाल तुहामा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबिन खे चए थो त क़यामत ॾींहुं मुंहिंजा उम्मती अहिड़ा ईंदा जो जबलनि वांगुरु हुननि जूं भलायूं हूंदियूं, हसनात हूंदा, चङायूं हूंदियूं, जिबाल तुहामा बैदा अच्छा हूंदा, फयजअलुहा अल्लाहु हबाअन मंथूरा, उॾामी वेंदा हवा में हिननि जा भलायूं, हिननि जा कम जेके हूंदा। त छाजे लाइ इहे उॾामी वेंदा? सअल अनहा, सहाबिन पुछियो या रसूल अल्लाह छाजे लाइ? चई उहे ईअं न सम्झो त ॿी क़ौम आहे, तव्हां मां आहे। फ़इन्नहुम इख़्वानुकुम वमिन जिल्दतिकुम, तव्हां वांगुरु हूंदा, तव्हां जहिड़ा इंसान मख़लूक हूंदा। वयअख़ुदून मिनल लैल कमा तअख़ुदून, तव्हां वांगुरु तहज्जुद बि पढ़ंदा हूंदा। वलाकिन्नहुम इज़ा ख़लौ, पर जे अकेला थींदा, ख़लौ बिमहारिमिल्लाहि अंतहकुहा, पर जे अकेला थिया, माण्हुनि खां परे थिया त पोइ कहिड़ी हुर्मत अलाह जी उन ॾे को ख़्यालु कोन्हनि। सो इहा हदीस वॾो अज़ीम आहे, इंसानु इन जो ख़्यालु रखे।
त ॾिसो त जेके अमल कयूं था उन्हनि जी हिफ़ाज़त बि कयूं, ईअं न त उन्हनि खे अमलनि खे असीं ॾाढो ॾुखियो हासिलु कयूं ऐं सहूलियत सां उन्हनि खे घुमाए छॾियूं, हलाए छॾियूं। सो इहे क़यामत ॾींहुं उॾामी वेंदा, इहे जेके तुंहिंजा अमल मुंहिंजा हूंदा। त इहे इन जे करे इंसानु सादो हुजे, सिधो हुजे, अॻियां पोयां जेकी ॻाल्हि हुजे उन टाइम ते जी करे छॾे। बाक़ी लिकी माण्हुनि जे अॻियां हिकिड़ी ॻाल्हि पोयां माण्हुनि जी, इहा ॾाढो ॾुखी शइ आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे हिफ़ाज़त में रखे। हिते क़िसो यादि थो अचे, फुदैल इब्न इयाद मुख़्तसर करे ॿुधायूं था, वॾो ताबई जलील आलिम हो, पर इन जो क़िसो पहिरियां इहो धाड़ेलो रस्तनि में बीहंदो हो, हाजियुनि खे फुरींदो हो, जेके मके था वञनि जा तिजारत उन्हनि खे फुरींदो हो। त हिकिड़ो दफ़ो राति थी वई त काफ़िलो अचे पियो हिन जे शहर जे, हिन जे ॻोठ जे वेझे। त हुई लिकी कंहिं वण जे पोयां ॾिसे पियो त किथे था वेहनि जा हुननि खे फुर कयां। त ॿुधई त हीअ चवनि पिया त हीअं कयो, हाणे राति ऊंदहि थी वई आहे, हाणे कंहिं पासो वठो कंहिं ॻोठ जे, छो जो हिते हिन रस्ते में हिकु फुदैल इब्न इयाद आहे, माण्हुनि खे फुरींदो आहे ऐं ॾाढो ॾिंगो माण्हू आहे, अलाह जो ख़ौफ़ कोन्हे उनखे। त हिन त ॿुधो, त हिन ॿुधो जल्दी हुननि ॾे वियो, चई मां आहियां फुदैल इब्न इयाद, ऐं एतिरो तव्हां ड्रिजो था मूंखां, ऐं मां बसि तौबा थो कयां। अचो, पोइ उन्हनि जी दावत कई, हुननि खे खाराई पीआरी ऐं हुननि खे चई त तव्हां मुंहिंजे हिमायत में हो, मां तव्हांजी संभाल कंदुसि जेसिताईं निकिरी वञो, तव्हां वञो। मुंहिंजी तौबा इहा आहे त मां अॼु ॾींहं खां वठी वरी मां चोरी या फुर न कंदुसि कंहिंखे। त इहो पोइ हुननि खे सुबुह जो वरी हुननि खे रवानो कयईं, एतिरे क़दुरु जो हुननि जे जानवरनि खे गाह बाह बि खारायईं। त जेॾीमहिल हुननि खे मोकिलाए पियो त ॿुधई हिकिड़ो माण्हू उन्हनि जे काफ़िले में आयत बि पढ़े, इहो अलम यअनि लिल्लज़ीना आमनू अन तख़शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। त उहा आयत, इहा सूरत हदीद में शायदि उन में ॿुधई त 16 आयत सूरत हदीद में अलाह साईं चए थो त उहो टाइम अञा कोन आयो जो ज़ालिम जेके आहिनि जो अलाह जे ख़ौफ़ ॾे, अलाह खे यादि कनि ऐं अलाह खां डिॼनि। त हिन इहा जिन आयत ॿुधी, क़ाल बला वल्लाहि क़द आन, ही मुंहिंजी तौबा, मां अॼु ॾींहं खां वठी वरी इहो ज़ुल्म मां न कंदुसि। ॾिसो त हिननि कहिड़े थोड़नि लफ़्ज़नि में बि इंसान सम्झी पिया वञनि। अॼुकल्ह माण्हू तक़रीरूं ॿुधनि, छा ॿुधनि, पर असरु कोन थो दिलि में थियनि। सो इंसानु घुरे अलाह ताला खां त पंहिंजी दिलि जेकी मोल अथसि उन खे अलाह साईं जहिड़ो करे। इंसान अॼुकल्ह जेके आहिनि जानियूं जहिड़ियूं आहिनि, दिलियूं मरी वियूं आहिनि, अलाह जे कलाम खां परे थी विया ऐं तॾहिं अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हाज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।